जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ता मां पायल बारवानी तमा सबनी सिंधिन जो दिल से स्वागत थी कया ऐं हमेशा करती रहंदस। चवणी सच्चो आए कि दे तो मथा पर कंहिंजे हथा। आखाणी ही आए कि एक शहर में एक व्यापारी अचे तो एक होटल में रूम बुक तो करे। रूम बुक करण खां पोइ फ्रेश थी करे उन होटल जे रेस्टोरेंट में अची करे रोटी ऑर्डर करे खाइण शुरू तो करे। हुनजी नज़र अचानक हिकिड़े अहिड़े गरीब तरफ़ पइजी थी वञे जेको तकर तकर में जुदा जुदा क़िस्मनि जा ताम खाई रहियो ऐं उन ॾे निहारे रहियो उहो व्यापारी ऐं सोचे पियो कि हेॾी वॾी होटल में अची करे हीअ एॾो जल्दी जल्दी रोटी त खाए थो पियो, पर बिल कीअं भरे सघंदो। पोइ सिलसिलो ईअं थो थिए कि उहो गरीब अचानक रोटी खाई करे हली बि थो वञे। जीअं ई व्यापारी निहारे तो त ॾिसे तो उहो गरीब त आई कोन ऐं सोचे तो बिना बिल भरण जे हू हली बि वियो। हाणे छा कजे? पोइ पंहिंजे दिली दिल में पाण सां ॻाल्हाईंदे सोचे तो कि मुंहिंजो छा थो वञे, गरीब आहे खाई वियो, ठीकु आहे मां छो चुगली हणा। वरी ॿिए ॾींहं ते उहो ई सिलसिलो जारी तो थिए। अचे तो पियो वापसि उहो ई व्यापारी उन रेस्टोरेंट में रोटी खाइण शुरू तो करे। अचानक वरी उनजी नज़र उन ई गरीब तरफ़ पइजी वञण खां पोइ ॾिसे तो उहो गरीब वरी तकर 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 करे जुदा जुदा क़िस्मनि जा ताम ऑर्डर करे खाईंदो पियो वञे। ऐं उन वक़्तु व्यापारीअ सोचियो हाणे मां बिल्कुलु इनखे ॾिसंदो रहंदुसि ऐं ॾिसां तो कीअं बिना बिल भरण जे हू हली तो वञे ऐं पोइ मां अॼु हिनजी चोरी पकड़ियां। चए तो न हाणे मां कोन तरसंदुसि, हाणे मां इहा ॻाल्हि ॿुधाईंदुमि ज़रूरु। सॾु तो करे रेस्टोरेंट जे मैनेजर खे ऐं चएसि तो कि मां 2 ॾींहंनि खां ॾिसां पियो कि हिकिड़ो गरीब अची करे ताम त खाए तो ऐं ॾाढो तकर तकर खाए तो, पर बिना बिल भरण जे हली तो वञे ऐं तव्हां मां केरु वरी उन पुठियां बि नथो वञे, न ई उनखे केरु सॾु तो करे, न ई उनखे वञी केरु पकड़े तो। पोइ ईअं छो? तंहिं ते मैनेजर चएसि तो सेठ ॻाल्हि ईअं आहे कि हिन गरीब जे आशीर्वादनि सां ई असांजी इहा होटल हली रही आहे। कुझु महीना अॻु हिन होटल जे मथां घणी कर्ज़ हुआ। असांजे होटल जो सेठ ॾाढो परेशान हो। जंहिं ॾींहं खां वठी गरीब आयो आहे ऐं अची करे रोज होटल जे साम्हूं बीही करे प्रार्थना कंदो आहे, आशीर्वाद ॾींदो आहे ऐं चवंदो आहे कि जल्दी हिन होटल में भीड़ अचे त मां वञी पंहिंजी रोटी खाई सघां। हिन जे आशीर्वाद सां हिन होटल जो नालो बि फेमस थी वियो आहे, असांजा कर्ज़ बि लही विया आहिनि ऐं असांजे सेठ जो चवणु आहे कि हिन गरीब खे कॾहिं बि रोकियो न ऐं टोकियो न, जेतिरो खाइणो अथव भली खाईंदो वञे। व्यापारी वाइरो थो थी वञे ऐं चए थो इहा त ॻाल्हि सही आहे कि ॾींदो त मथां आहे पर कंहिंजे हथां आहे। असां सभिनी खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे कि ॿियनि जी आशीर्वाद सां असीं जेतिरो बि पाए सघूं उहो सुठो आहे। जेतिरो खाराईंदासीं असांखे उनजो डबल मथियो ॾींदो। बसि एतिरो ई। वरी तव्हां सां मां मिलंदसि ऐं वेंदे वेंदे हिकु निमाणी वेनती करणु थी चाहियां कि मुंहिंजे हिन चैनल खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।